सजणे साणे कंहिं अणासी विसिरे हैफ़ तनीक वतन जिन विसारियो। अॼोके हिन प्रोग्राम में आयल समूरनि मोज़ज़ महिमाननि ॻोठाणनि असांजे ॿाहिरनि सभिनी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। साथियो, जीअं सिंध हक़ मौजूद, अॼु ही असां प्रोग्राम जेको मल्हाए रहिया आहियूं उहो सिंध कल्चरल फोरम जे प्लेटफॉर्म ते मल्हाए रहिया आहियूं। कल्चरल फोरम जो चेयरमैन मोहम्मद सादिक लाखो साहब हिकु तइलीम दोस्त, माहौल दोस्त, सकाफ़ती लतीफ़ जो आशिक़, हू पंहिंजे वित वसायर पूरे सिंध में मुख़्तलिफ़ प्रोग्राम कंदो रहंदो आहे। हिन वारे ख़ासि करे डिसंबर जे आख़िर में हुन इन शइ खे अहमियत ॾिनी त मल्ह सिंध जी क़ौमी रांदि आहे ऐं क़ौमी रांदि खे जेका मञता मिलणु घुरिजे गवर्नमेंट जे लेवल ते उहा न पई मिले। उन जी जागरता जे लाइ ऐं उहे जेके असांजा अज़ीम किरदार उहे लोकल लेवल जा हुजनि या मथी लेवल जा हुजनि, सिंध धरती जा जेके बि असांजा मल पहलवान आहिनि उन्हनि खे भेटा पेश कई वञे। उन में जेके असां वटि हाल हयात आहिनि उन्हनि खे बि घुराए, उन्हनि खे बि जो मान मर्तबो ॾिनो पियो वञे ऐं जेके असां खां विछड़ी विया आहिनि उन्हनि खे बि यादि कयो थो वञे। अॼोके जेको प्रोग्राम जी कड़ी आहे उहो उन सिलसिले जी आहे त असांजे पंहिंजो भाउ ॻोठ जो सूमर ख़ान लाखो जेको हिकु मक़ामी सतह ते तमामु ख़ूबसूरत मल्ह थी गुज़रियो आहे, जेको अॼु असां वटि मौजूदु न आहे पर संदसि किरदारु मौजूदु आहे। ऐं असां जेके पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कंदड़ आहियूं उहे पंहिंजनि खे यादि कयूं पिया। अॼु हुन जो रूह ॾिसे पियो त हुन जो जेको क़ौमी लॻाव हुयो, क़ौमी रांदि सां चाह हुयो, पंहिंजे वतन सां मोहबत हुई, अॼु उहो किरदारु हुन खे हिते ज़ाहिरु करे पियो। न त माण्हू त कई आहिनि, अचनि था वञनि था। मोहम्मद सूमर साहिबु असां जीअं हिते असां सां गॾु कमु कयो, हू क़ौमी वर्कर पिणु हुयो। सूमर ख़ान जेको हुयो क़ौमी वर्कर बि हुयो, GSN में बि असां सां गॾु जेको मुसलसिल जिदोजहद में रहियो ऐं माशाअल्लाह हुन जे आवाज़ में हिकिड़ो तमामु ईअं सम्झो त ललकार हूंदी हुई। जॾहिं GSN जो नारो हणंदो त ख़ासि तौर ते जेके पुलिस वारा वग़ैरह बीठल हूंदा हुआ फिरकिजी वेंदा हुआ हली, त अहिड़ो जानदार आवाज़ु हुनजो हूंदो हुयो। अॼु असां सभु ॿाहिरि ते गॾु थिया आहियूं इन जे लाइ ऐं इहा ई ख़्वाहिश रखूं था त असां ईअं पंहिंजे किरदारनि खे, अमर किरदारनि खे यादि कयूं ऐं हीअ जेको गुज़िरियल किरदार असांजा आहिनि असां पंहिंजे नए नसुल ताईं पहुचायूं, हुननि जो जेको कमु आहे पूरो पहुचायूं त जीअं असांजे नए नसुल में बि पंहिंजे ॿोलीअ सां, पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे क़ौमी रांदियुनि सां चाह वधे। उन जे लाइ इहे प्रोग्राम रखिया वेंदा आहिनि ऐं इन आधार ते हिते जेके बि दोस्त गॾु थिया आहिनि मां सभिनी खे वरी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदुसि। सूमर ख़ान जी जेको ज़ाती ज़िंदगी आहे ऐं मल पहलवानी जे हिसाब सां कुझु दोस्त आहिनि असांखे ॿुधाईंदा त कहिड़े लेवल जो पहलवान हुयो ऐं हुन ज़िंदगी कीअं गुज़ारी ॾुखनि सुखनि में। उन जे लाइ ऐं भाउ उनजो वेठो आहे, उनखे वरी असां गुज़ारिश कंदासीं ऐं हुन शहर सां पंहिंजो इख़्तिताम कंदुसि। वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहराण में मिलबो, ख़तमु हूंदा थी वेंदी चिठीअ चांडान में।